अड़ी भागन भरी तुझा भाग वाह मुझा राणा वाह काथे अटेल पजलाए अखियूं आसमान में काथे वरी वार पई थे अदी ही ॾिस इन्हनि ज़ालमनि जा कम अथई आदि हा हाणे ख़बर पई आ त ज़ाइफुनि जे मथां बि हथु खणनि था अदी तुझो त ॾोह बि कोन हुयो तोखे बख़्श कयूं अधी ज़ालमनि जी ॻाल्हि ही न करे हुननि जे नाले ॿुधण सां हियां थो ॾके पियो जे अटेल प अथई त मूंखे ॾे त मां अॻिते रवानी थियां अदी ॾिसी थी न जेका बि अटेल हुई ॾाइण ई ॾिस हारे विया भला इन्हनि मां उन्हनि खे छा मिलियो अजायो ज़्यान मां बि सोचां थी त पाड़े मां उधार वठी अचां पाड़े मां छो अदी हा मूं वटि आहे तुंहिंजे पूरत जेतिरो ॾे थां ॾे त मां ॾियां न अदी न तूं पाण लपटे जी वठी लप पचाई अड़ी अधी भागन भरीअ खे छॾ तुंहिंजे घर में मर्द माण्हू बि कोन्हे औरते कर था औरते कर जेको आहे ॿ मानियूं पचाए तूं पंहिंजो वक़्तु गुज़ार मां ॿदर वरी वञी पिनंदसि चङो मां हलाए थी वरी वञी ॿदर ॾिसां अलाह मूंखे बि ॾींदो आदे इद्दत खां पोइ तूं हिते रहंदी है या पंहिंजे माइटनि सां राणी ही घर रहण जे क़ाबिल आहे तुंहिंजा त सॻा भाइर आहिनि पोइ बि तुंहिंजो मन हिन घर में नथो लॻे सच थी चईं भाॼई हे घर रहण जे क़ाबिल त न आहे बसि दुआ कर राणी त तुंहिंजा भाइर मूंखे ख़ुशी ख़ुशी इजाज़त ॾियनि त मां पंहिंजे माइटनि ॾे वञा भाॼई मुंहिंजूं दुआऊं त हर वक़्तु तोसां आहिनि पर मूंखे नथो लॻे त मुंहिंजा भाइर तोखे इजाज़त ॾींदा पोइ त आख़िरी रस्तो मौत आहे ज़हर खाई हिन सूरन भरी ज़िंदगी मां जान छॾाईंदसि माई ॾाइण एतिरी थी अथई पर अञा ढो न थियो अथई हा वरी हिते धिका खाइण आई राणी जल्दी ॾिस त जन्नत कंहिंसां आहे हा मां ॾिसांसि थी आओ जे थी निकर हितां हल निकर असां निकर मां भाॼई छा थी करी कुझु होश कर हुनजी उमिरि जो त ख़्यालु कर चङो तूं विच में न ईंदी कर उमिरि जो ख़्यालु कर वॾी आई आहे ख़्यालु करण वारी हल चाची मरियम पंहिंजी धीअ सां मिलण आई आहे तुंहिंजे भाइरनि मूंखे रोकियो आहे त नाज़ा सां कंहिंखे मिलण न ॾियो तोखे वरी की मिलण ॾींदुसि ऐं चई थी निकर हितां न त धिका ॾेई न ॿाहिरि कढई अदी सिर्फ हिकु दफ़ो मूंखे नाज़ा सां मिलण ॾे मां वरी हिन दर ते न ईंदसि चाची तूं अच मूंसां ऐं छॾ केॾा थी वठी वञीसि वेचारी वॾड़ी थी आहे वेठी आहियां अञा आऊं घर में मुंहिंजो हुकुम हलंदो आई हल निकर तूं हितां हल हाणे रोई न ॾेखार वठी थी वञेसि हा भाॼई तोखे त अलाह पुॼंदो हा तोखे अलाह पुॼंदो सभिनीनि खे घर में विहारियो वेठी आहे अचे त सही आहे न हाणे वरी घर में थी अचे माई इहो रब्बू करे मूं करे हो मूंखे काई ख़बर ना है अदा इहो मामा ने वियो हदो ॿियो काॾे वियो हदो जेसी ताईं छोरे रब्बू खे न मारींदासीं तेसी ताईं हाणे के बि ॻाल्हियूं कोन थींदियूं अदा पीरल जा पलो तो में सिर्फ रब्बू न बल्कि मैं छोरा रिश्ता में कभी खत्म करवा
अनोरा हल ते बाहर हली किथे बियो जेकर इते ही बिठा रहियासीं तो ये छोरो रब्बू कदे भी घर को नहीं दो हल मुंहिंजा रब तू जग जहान जे बचड़न जो खैर कजा उन्हें जे सदके मुझे बचन जे भी सिर जो खैर हुजे इन ज़ालमन का उन्हनि के बचाए जा मुंहिंजा मालिक बचाए जा जेकर अम्मा सां कुछ देर मुखे मिलण दे हा त केड़ो फर्क पए आ जन्नत ते अड़ी भाॼई जेसी ताईं भाॼई जन्नत ईअं न करे न हुनजी मानी हज़म न थिए रुगो झेड़ो झेड़ो थी कयूं अथई जॾहिं खां मां हिन घर में आई आहियां त कुर्ब सां ॿ लफ़्ज़ बि न ॻाल्हाया अथई भाॼई जन्नत चाहे थी त मां सभिनी जे मथां पंहिंजो रोब हलायां ईअं त केर बि चवण न वठंदुसि जेकॾहिं कुर्ब सां चवे त असांजे दिलि में हुन जे लाइ इज़त वधंदी मां तव्हां लाइ सॼी सोनी थी पवंदुसि न त तव्हां मुंहिंजी इज़त कोन कंदियूं भाॼई तूं वॾी आहीं तुंहिंजे लाइ लख इज़त आहे पर अहिड़ो को कम बि त करे ॾेखार न कहिड़ो कम तो वांगुरु घिटी में बीही ईंदड़ वींदड़ के इशारा कयां या हिन वांगुरु पंहिंजे आशिक ॾांहुं न्यापा मोकिलियां तव्हां वारा पेर खणा त पोइ त ही मुंहिंजी इज़त कंदियूं तोसां ॻाल्हाइण पंहिंजी बेइज़ती कराइण आहे पोइ मूं तव्हांखे मिंथ त नाहे कई त मूंसां ॻाल्हायो हरू भरू मूंसां ॻाल्हायो भाॼई तूं अची करे असांजे घाटे में लॻे थी असां कॾहिं तोसां ॻाल्हायो आहे मूंखे तोसां ॻाल्हाइण जो को बि शौक़ु कोन्हे घर जो कमु रुलियो पियो आहे ऐं तूं हिन सां गॾु वेही कुंड में लिकी वेठी आहीं त ज़ाहिर आहे मूंखे चवणो ई पवंदो ही दोडा फोड़े मूंखे न ॾिस उथी घर जो कमकार कर पोइ अची हिन सां गॾु वेही कचहरियूं कर वञा थी वञा ॻाल्हाए किथे न शर्म न हया इहे थियूं मूंसां ॻाल्हाए ॼण वॾी दुश्मन हुजनि सावण खान लख लख वाधायूं खैर सां छुटी आहे न कपड़ो बदले को हज करे कोन आयो जो वाधायूं थोड़ी जेल कमाए आयो आहियां जेल ऐं इहा ॻाल्हि इज़त वारनि जे लाइ ॿुॾी मरण जहिड़ी ॻाल्हि आहे सचो आहे सावण खान सचो आहे को वंडड़ो कराए दरवेश आहे दुआ कंदोसि आहे ये ॾुखिया ॾींहं खचंभ में गुज़री वेंदा केरु केतिरे बि सूरनि में छो न हुजे पर तोखे पंहिंजो वंड खपे ही वठ दुआ कजां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अल्लाह पाक गंज ॾींदुई खबर है वो खबर है एडा एडे रुजुला बंदूक कोन तालू एडे अचे ॻाल्हि कयो कहिड़ो कमु आहे इहो सावण हुयो न जी कुछ ॿुधाई त कंहिं छॾायो अथसि ये दुआ सलाम कयोमांसि वधीक कोन पुछोमांसि तोखे ख़बर आहे न त हुन सां असांजी दुश्मनी थी हले उन जे बावजूद बि तूं उन जे भर में बीठो ये करे त सावण जे मथां फेर कयो आहे त नाक पीड़जी वञे हा अब तो इन्हनि खां पासी न रहंदो कर समझाई
बाबा जेकॾहिं तव्हां मूंखे मारे विधव त मुंहिंजो खून तव्हांखे बख़्शाए। अनवर हिन जो दिमाग़ छा ते ख़राब थियो आहे? अदा हिनखे तो हाणे खॾ में अच त हली अदा खे ॿुधायो। अच अदा रुस्तम ऐं जोगी जो हाणे बिलो कर। भाॼाई मुंहिंजो ॿाहिरि अचणु लाज़मी हो, हाणे मां भॼ डुक कयां थो ऐं अलाह कंदो त वली दादा वारा बि फ़ैसिले जे लाइ राज़ी थी वेंदा, पर जे राज़ी न थिया त पोइ केस हलंदो। पोइ 2-3 साल त पिया हाज़िरनि में लोड़ींदासीं। तेसी ताईं रुस्तम ऐं जोगी जो छा थींदो? तूं परेशान न थी भाॼाई, अलाह कंदो त मां जल्द हुननि जी ज़मानत कराए वठंदुसि। पोइ पिया हाज़िरनि ऐं कोर्टुनि खे मुंहुं ॾींदासीं। रेस जेकॾहिं सावण खे तव्हां बि नाहे छॾायो त पोइ सावण खे कंहिं छॾायो आहे? वली दादा मां सम्झां थो त सावण खे हुनजे साले छॾायो हूंदो। हुनजी एतिरी हले थी छा? सूबेदार खे पैसा खाराया हूंदई। इन सूबेदार जो पेट त भरजण जो ई न आहे रेस। वली ॿियो को हुकुम? बस ईअं ई पुछां पियो। वली सावण खां वधीक मूंखे तव्हां अज़ीज़ आहियो, पोइ मां सावण वारनि सां भलाई छो कंदुसि? का ॻाल्हि कान्हे रेस, जेकॾहिं हू थाणे मां निकिरी बि आयो आहे त हाणे हुनजे घर खे उन लाइ जेल बणाईंदुसि। अहिड़ो कुझु बि न कजां वली दादा, वरी तुंहिंजे लाइ को मसइलो पैदा न थिए। तुंहिंजी दुआ खपे रेस, मां मसइले में कोन ईंदुसि। बाक़ी तूं वेही तमाशो ॾिस त मां छा थो कयां। अदा हुकुम कयो त हाणे छा करणो आहे? कन खोले ॿुधो। अदा छा थियो? भाॼाई कुत्ता आहिनि, भौंकनि पिया, हथ में लठ हूंदी त वेझो न ईंदा। रबो छा आहे? रबो तूं असां खां खौफ़ न कर, असां वली दादा वारनि खां वधीक तव्हांजी इज़त कंदा आहियूं। कहिड़ी ख़बर जबल, तूं उन्हनि जो नौकर आहीं, मता मूंसां धोखो करीं? न रबू न, बेगुनाह खे फासाइण लाइ मूंखे पंहिंजो ज़मीर इजाज़त न ॾींदो। रबू असां खां तूं को बि खौफ़ न कर। जेकॾहिं तव्हां सां गॾु मूंखे वलीदाद वारनि ॾिठो न, तव्हां जे लाइ मसइलो ज़रूर खड़ो कंदा। असांजे मसइले खे छॾ,
इन वक्त तुझे पी के उन्हनि घर में कैद करे छड़ियो है। जबल या खबर है मुखे रात मां वेंदुस। या तुझी बाराणी हरकत है रबू। वो भी तो इहो ही सोचन था त रात जो तू घर ईंदो हूंदे। त पोइ छा ॾींहं ॾिठे जो घर वञा? हाँ, इनके ही मुर्स चइबो आहे। उन्हनि वटि भी हथियार आहे त तो वटि भी। उन्हनि खे ॿ हथ आहिनि त रबू तोखे भी। वधीक तू पाण मर्ज़ी जो मालिक आहीं। मां तो मथां ज़ोर कोन रखंदुसि। जबल उहे निंगा मुड़स उन्हनि जी यारी बाशी भी घणी आहे। असीं आहियूं मिसकीन माण्हू। वरी भी सोचा पियो त छा करणो आहे। तव्हां खां इहो सावण ॾाढो आहे। पादर हणी ॻोठ मां भॼाए कढोसि। जनत अनवर ई मौलादात पोयां विया अथसि। जीअं ई घरां ॿाहिरि निकिरंदो त बेइज़्तो करे तरे कढंदसि। आउं त चवां थी जे हथ अचेव न कब्र हवाले कयोसि, कब्र हवाले। जनत पंहिंजे भाउ पीरल जे पलांद में इहो पोड़ो कोन मारींदुसि, उन जे जवान पुट खे मारींदुसि। आउं बि इहे थी चवां, इहो रब्बू मरे न मुंहिंजे मथे जो सूर ई ख़तम थी वञे। मरंदो, ज़रूर मरंदो, तमाम जल्द मरंदो। ॿुधो, हिकु ॻाल्हि चवां, नाराज़ त न थींदव न? ॻाल्हि कर। तुंहिंजी भेण वरी मूंसां वात थी हणे। राणी, ओ राणी। जी जी अदा। ॿुध, जन्नत छा थी चवई? सॼो ॾींहुं नाज़ा सां कमरे में कुंड वसायो वेठी आहे। न घर जो कमकार थी करे। जेकॾहिं आउं कुझु चवांसि थी मूंखे निड़ी में थी हथ विझे। भादई कुछ खुदा खुदा कर, एॾा कूड़ो न हण। बस हाणे बस, ॾियारी हणाइण जी ज़रूरत कान्हे। आईंदा जेकॾहिं तुंहिंजी शिकायत ॿुधमि न त टंगूं भॻल हूंदई। अज शहर वञण लाइ घर खां ॿाहिरि ज़रूर निकिरंदो। मूंखे नथो लॻे त हू मौत जे मुंहं में अचे। ॿ मुड़ुस जेल में अथसि, उन्हनि खे छॾाइण लाइ भॼ डुक त ज़रूर कंदो। रहसन जो ख़ैर, रहसन जो ख़ैर साईं। खबर फ़कीर, कल्हो की ॻाल्हि यादि अथई न? हाँ, कालो की ॻाल्हि? सावण जो कॾहिं बि पासो न वठजां ऐं नायुनि खे दुआ सलाम कजां, न त मुफ़्त में रगड़जी वेंदे। जी जी, वैसे यादि आहे। त पोइ हलो था फुट, असांखे पंहिंजो कमु करण दे। फुट। हाज़ुर रहसा, हाज़ुर वञा थो। नंढड़ी ॻाल्हि बि यादि नथो करे सघे। कहिड़ी? अदा हू ढिंगा आहिनि। जेकॾहिं तूं घर खां ॿाहिरि निकिरे त भाॼई जे मां घर में वेठो रहंदुसि त ठाह कॾहिं बि कोन कराए सघंदुसि। इन करे भॼ डुक करणी पवंदी। अदा जेकॾहिं ॿाहिरि वञी थो न त थोरो ख़्याल सां। भाॼई जॾहिं असीं ॾोही न आहियूं त पोइ छो ॾिजूं? बसि दुआ करे छॾिजांइ। अलाह जी अमान अदा,
अल्लाह जी अमान। अल्लाह जी ए मुंहिंजा रब पाक, तू पंहिंजी पनाह में रखजा मुंहिंजा मालिक, तू पंहिंजी पनाह में रखजा। सावण खान अॻियां छोरा तोले बीठा आहिनि। खबर पई मारी दा न भली मारे विझम। मारी दई कोन अजायो मोह मारी कंदई। ॿार न थियो हुन तरफ़ न वञो, न को ॾिसे न को भुणके। आखिर तू ॻाल्हाए छो त वली दादा वारनि सां? असां न्याणी खून बाह में त न ॾिनी आहे जो हू मूंखे मिलण बि हुन सां नथा ॾियनि। मरियम, माण्हू ॻाल्हाईंदो आहे कंहिं हया शर्म वारे सां, हुननि में का बि शनास कोन्हे। अदा पोइ न्याणी खे ईअं सुरनि में छॾे ॾींदो? ॿियो छा था करे सघूं भाॼाई, उनजा भाग हुन सां ई। न ग़फ़ार न, मां पंहिंजी नाज़ा खे हाणे हुननि जे सहारे नथी छॾे सघां। जीअं ई हुनजी इद्दत ख़तम थींदी मां हुनखे हिते वठी ईंदसि। मरियम, नाज़ा खे हुन घर मां कोन छॾींदा। नाज़ा जो हाणे जनाज़ो ई उतां निकिरंदो। मां वञी वलीदार सां ॻाल्हायां थो। न चाचा, उन्हनि सां ॻाल्हाइण हाणे फज़ूली आहे। ॻाल्हाइण में हरजी कहिड़ो आहे? चाचा, असांजी बेइज़ती कयूं, असां बर्दाश्त करे वियासीं। ख़ुदा न करे जेकॾहिं तोसां घटि वधि ॻाल्हायूं ऐं इहा ख़बर जबल खे पई त कुझु बि कोन थींदो, तूं परेशान न थी। बस चाचा, तू सिर्फ़ हुननि खे इहो ई चइजां त हुनखे पंहिंजी माउ सां त मिलण ॾियो। अम्मा, अलाह भलाई कंदो, मां चवंदो मां। अदा असां ओभर तरफ खां बीठासीं ऐं हू ओलह तरफ खां शहर निकिरी वियो। शहर वटू मटाईंदो थो रहे। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त सावण जे हाम मथां मौत जी ढिबकी थी वॼे। अदा, तूं थोरो घणो ख़ौफ़ तो चई, सावण जा छोरनि जो त उहो छिड़क कंदासीं जो दुनिया सदी दुनिया। वली दादा के छॾ, तू छड़ो मूंखे इहो ॿुधाए त तव्हां खां सवाइ ॿी कहिड़ी धुर आहे जंहिंसां वली दादा वारनि जी दुश्मनी आहे? रेस मां मञा थो त ज़ाहिरी वलीदाद वारनि सां कंहिंजी बि दुश्मनी कान्हे, पर उहो बि को अहिड़ो माण्हू कोन्हे जंहिंजी वलीदाद वारनि जे तरफ़ां का दिलि ठरियल हुजे। हर माण्हू वलीअ ते अंदर में कढ़े पियो कढ़े। सावण खान लख हिक ॿिए खां नफ़रतूं छो न सही, पर खून कोन कंदा। त पोइ छा असां खून कया आहिनि? तव्हां मथां पूरी पक आहे। ॿिए ॾांहुं ॿाना बि शक नथो वञे। हाणे तूं ई ॿुधाए। वैसे भले साईं खां वधीक असां वटि ॿी का वाट न आहे रही। असीं एतबार ॾियण जे लाइ तयार आहियूं। इन खां अॻु में जो ॿई धुरियूं वञी परे पऊं ऐं ॿिन्ही धुरियुनि जा वेढ़ा वेरान थी वञनि, तव्हां विच में अची चङे हुअण जो फर्ज़ अदा कयो। ठीकु आहे सावण खान, मां वली वारनि खे घुराए उन्हनि सां ॻाल्हायां थो। उन्हनि जेका वरंदी ॾिनी ॾींहं ॿिनि में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। वैसे जेकॾहिं वलीदाद वारनि खां पुछंदो त हू चवंदा त असीं पलांद कंदासीं, पर जॾहिं हुन जे मथां पूरो पूरो ज़ोर रखंदो त तॾहिं वञी ठाह थींदो। मां पंहिंजे तरफ़ां पूरी पूरी कोशिशि कंदुसि। मां नथो चाहियां त वधीक खून रहिजी थिए। हिन ॻोठ मां ख़ुशियूं मोकिलाए वियूं भागन भरी। सच तो चई पियो ख़बर फ़कीर, सच तो चई।
बेल घोर जी त उमेद नाहे रही, पर घरनि मूं अटेल प मिलण बि मुश्किल थी पई आ। वेला त ठहियो, पर हिकु वेलो टारण बि हाणे मुश्किल आ। हाणे समझा तो छोरन मथा डंडो खणणो पवंदो। जेकॾहिं रोजगार न कयूं नी त भुख मरंदासीं। इहो ई त मां कॾो हुको खां तोखे चवंदी थी अचां, पर तूं आ जो मञे ई न पियो। मां कोन पियो मञा या छोरा तुंहिंजी कोन पिया ॿुधनि? जे छोरनि खे तुंहिंजूं टीकरूं घटि हुजनि हा त छो न मञनि हा? मूं मथा ॾोह न ॾे। मूं छा चयो आहे छोरनि खे? तूं ई त चवंदो पियो अचे त हिननि खे मां पंहिंजो हुनर सेखारींदुसि। तोखे त मां केतिरा दफ़ा सम्झाईंदी आयसि त हिन हुनर मां तो कहिड़ा महल अॼिया आहिनि जो वरी हे शेह कंदा, पर न तूं सम्झण वारो न छोकिरा सम्झण वारा। अलड़ी भागन भरी तुंहिंजा भा। मूं हथ जोड़िया, मुंहिंजी ग़लती। हाणे बेली मूंखे माफ़ी ॾे मूंखे। अचनि छोरा त उन्हनि जे कननि में कीड़ा विझ, बेली मुंहिंजे मथे में सूर न विझ। हाणे छॾ फ़कीर, हाणे छॾ। सच थी चवां त मथे में सूर थो पवई। ख़बर आ त गमूं सचार जी धी आई। हाणे छॾ किरोत खे, चाहे ठाहे खणी आ। दरवेश आहे, दुआ कंदुसि आहे। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, अहिड़ा निभागा निपट मुंहिंजे गाटे में लॻी विया। पाड़ मां भला औरतुनि खे घर अचण खां छो रोकींदुसि? ॻाल्हि रोकण जी न आहे रेस। न्याणीअ खे हुनजे माउ सां बि मिलण नथो ॾिनो वञे। केरु थो चए? रेस, टियों ॾींहुं मरियम आई, उनखे धिका ॾेई घर मां कढियो वियो। पाड़ हिन वक़्तु असांजे मथे ते खून सुवार आ। असांखे पंहिंजे भाउ जे पलांद जो फिक्र आ, ऐं तूं हिते रननि जा फैसला खणी आयो ही? न रेस न, मां हिते फैसलो करण न आयो, पर हथ जोड़े अर्ज करण लाइ आयो आहियां। दुख में सिर्फ तव्हां वरतल न आहियो, असांखे बि दुख आहे। असांजी न्याणी बि दुख में वरतल आहे। जेकॾहिं उनखे पंहिंजी मां दिलासो ॾियण थी अचे, हा भली अची पंहिंजी छोरी सां मिली वञे। वधीक मुंहिंजे मथे में सूर न विझ। ठीक से। अदा ही बघोरियत छो आयो? असांखे पंहिंजी लॻल आ ऐं ही वरी वतन था रननि जा फैसला खयूं। अदा जेकर चई त ॼांसि सटको। अरे सटको त मां ई ॾेई छॾियांसां, पर अथीअ ॾाड़ीअ सां आहे, हथ खणण ते शर्म पियो अचे। माया बाबा रब्बू तूं हिन वक़्तु हिते? हाँ बाबा, तोसां मिलण लाइ आयो आहियां। तोखे ख़बर आहे त वली दादा वारा तुंहिंजे ताड़ में आहिनि? बाबा मारे विझंदा न त भले मारे विझनि। खैर घुर अबा, खैर घुर। जेसि ताईं फ़ैसिलो नथो थिए तेसि ताईं पंहिंजे मामाणनि में वञी रहो। तूं हेॾे न ईंदो कर। बाबा आसरो आहे फ़ैसिले जो। रईस मथां ज़ोर रखियो आहे, ख़ुदा कंदो त जल्द फ़ैसिलो थी वेंदो। बाबा मूंखे कोन थो लॻे त को वलीदा द्वारा फ़ैसिलो मञींदा। इहो तूं मूं ते छॾे ॾे, तूं जल्दी वापसि वञ। पुट वे, मानी खणी अचां, 2-3 गिरा हाणी पोइ वञ। ठीकु आहे चाची, जल्दी खणी अच।
बोला दादा जी अदा तहां ॿई वञो हिकिड़ो माल जो ख्याल रखे ऐं ॿियो सावण जे घर जो छो त मूंखे पूरी पक्का त इहो छोरो पंहिंजे पीउ सावण सां मिलण घर ज़रूर ईंदो। अदा जेकॾहिं चई त सावण के घर में घिरी पूरो क्यों? न मौला दादा न, सावण के घर में कुछ भी न चइजो। पर जेकर ॿाहिरि निकिरे तो उनखे बेइज्जतो जरूर कजो। अदा घर में घिरी वञी बेइज्जतो करे अचऊंसि? ॿार न थी अनवर ॿुधो कोन अथई त घर में गिदड़ बि शींहुं हूंदो आहे। तव्हांखे जेतिरो चयो अथमि ओतिरो कयो। जी अदा। हल अनवर। जनत तूं ॾे ख़बर कहिड़ी? माई मरियम खे हितां बेइज्जतो करे रवानो कयो ई छा? रोज रोज छोरी सां मिलण लाइ भॻी बीठी आहे। बेइज्जतो न कयांसि ॿियो छा कयांसि? हिंदोरनि में वेही लोॾियांसि छा? हाणे जेकर अचे न त हिकु ॿ चकर हुनखे पंहिंजी धीउ सां मिलण ॾिजां। वरी जेकर ड्रेग करे न त साॻी कार कजांसि। चई थो त मिलण ॾींदीसांसि, बाक़ी मुंहिंजी दिलि कान थी चए। अदा जांच तो कर। माठ कर बाजी, माठ कर। केरो रब्बो रब्बो इहो कुत्तो वलियो केस्तरी भॼो पियो थियो। केस्तरी हिकु न हिकु ॾींहुं हिनखे असां ख़तमु कंदासीं। हिकु न हिकु ॾींहुं न, इन कमीने के अॼु जो अॼु ख़तमु कंदासीं। अॼु जो अॼु। रब्बो हिननि खां निकिरी वियो। अदा तोखे इहा कीअं ख़बर पई? ही जेके वेझे जा फायर आहिनि न, इहे हिननि जा आहिनि। ऐं जेके परे वारा फायर ॿुधी पई न, इहे रब्बो जा आहिनि। इन मां साफ़ ज़ाहिर थियो त रब्बो हिननि जे हथनि मां निकिरी वियो। सड़का ॿुधो, सड़का ॿुधो। अमरे जेकॾहिं चांहि जो चुखो असांखे ॾी हा त लही कान वञी हा। हाणे हिन घर में मानी ऐं चांहि त छा, पर तव्हांखे पाणीअ जो ढुक बि कोन ॾींदसि। वञ वञ ओ मां एॾी कावड़ छो? आख़िर तुंहिंजो सदो कहिड़ो कयो आहे? पुट हाणे तव्हां नंढड़ा न आहियो, जवान थिया आहियो। पाण कमायो पाण खाओ। असां ॿई पोढ़ा पंहिंजी पूरत कयूं या तव्हांखे बि खट ते वेही खारायूं। ओ मां कमु मिले त कमायूं न।
अरे जग जहान जी औलाद कम सां आहे तव्हांखे कम नथो मिले। ओ मुंहिंजा पटके वारा पीउ तो ई त चयो त तव्हांखे कमाइण जी ज़रूरत कान्हे का मां पंहिंजो हुनुर तव्हांखे सेखारींदुसि। सेखार न असांखे हुनुर। अरे मूंखे हण बंदूक तू एतिरो कर जो घर जी चुल्ह भरे। ओ खबड़ हिननि जो जेसी ताईं खाधो पीतो मानी टिकी बंदि न थींदी कोन कमाईंदा। जेसी ताईं हे दर दर ते धिका न खाईंदा त कमाई ॾे रुख कोन कंदा। भागन भरी जे तू इजाज़त ॾे त वञी चवां वली दाद खे त हिन ॿिन्ही खे ॾे सटका। हा हाणे ईअं ई करणो पवंदो, ॿियो को हीलो वसीलो कोन्हे हिननि जो। अम्मा तू जीअं चवंदी असां कंदासीं। असां इहो सच जेको कमु चवंदव न उहो बि कंदासीं। रुको हिननि छितर कया चुंग कढियो न मां इज़त अचणी वञणी शइ अथई। रुगो बेइज़ती बरक़रार हुजे। सचो ई सचो ई। ॾिसां थी पई ॿिनि टिनि ॾींहंनि में तव्हां कम सां न लॻो न वञी त मां पोइ इहो ई कमु कर वञी चवंदासीं हिन वली दाद खे त तव्हांखे सेखत ॾे। वली सावण वारा एतबार ॾियण लाइ तयार आहिनि। रिज़ब पादरनि जे खौफ़ खां सावण वारा कूड़ ते बि कसम खणी वेंदा। मूंखे नथो लॻे त सावण वारा तव्हांजा ॾोही आहिनि। रिज़ब जेकॾहिं सावण वारा ॾोही न आहिनि त पोइ तव्हां ई ॿुधायो त केरु आहे जेको असां सां दुश्मनी विहाईंदो। जेके लॾो खणी आया आहिनि उन्हनि मां त कोई नथो थी सघे। रिज़ब उहे पंहिंजे पेट में पूरा आहिनि। ॿियो त उन्हनि जो बि मुड़ुसु मुअल आहे। हॾे जे खौफ़ खां उन्हनि वीचारनि पंहिंजो खून ई साहे छॾियो आहे। उहे त न आहिनि पर पोइ ॿियो केरु थो थी सघे। चा चकर वली जेके हिते लॾो खणी आया आहिनि किथे उहे खून त न करे आया आहिनि। जेकॾहिं करे बि आया आहिनि त फ़र्क़ु कहिड़ो थो पए। वली ईअं बि त थी सघे थो त उहे हमरा हिननि जो पीछो कंदा हिते आया हिननि जो हमरा मारे विधऊं तुंहिंजे भाउ ॾिठो ऐं उनखे बि न अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मुंहिंजो खून न लोड़। उन राति रब्बू ऐं रुस्तम खे मुंहिंजे ॿाहिरनि पीरल जो पीछो कंदे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। असांजो हमरा असांजी लापरवाही जे करे मारिजी वियो। हाणे सावण सां फ़ैसिलो तॾहिं थींदो जॾहिं हुन जा ॿ टे हमरा लेटाईंदुसि। फ़ैसिलो पोइ कंदासीं रेस। अदी मां पंहिंजी न्याणीअ सां मिलां। हा वञ मिल ॾाइण सां। मुड़ुस खे मारे हाणे अंदरि वेठी अथई अदद में वञीसि। चाची भली आई हैं। अम्मा ख़ैर हूंदी। चाची नाज़ा अंदर आए वनी मिलीस भले। छोरी हल पंहिंजो कम कर। इहा त वती रोज़ लामारा पाए छॾ न के वठी कम के। अम्मा तू कम कर मां मिलां थी वञी नाज़ा सां। बाहे बारे ॾिनी अथनि निभाग मां अची फाथा आहियूं असीं त। अम्मा 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 तू संभाल पाण खे संभाल। अम्मा अम्मा दुख रुगो मुंहिंजे नसीब में छो? दुखनि पुठियां सुख भी ईंदा आहिनि ऐं तू न अम्मा न
हाणे ये कूड़ा दिलासा न दे। इन घर मां त मुंहिंजो हाणे जनाज़ो निकिरंदो। केरु थो चए तुंहिंजो जनाज़ो निकिरंदो हितां? चरी तुंहिंजी इज़त ख़तम थिए हितां तुंहिंजी इजाज़त वठी तोखे पंहिंजे ॻोठ वठी हलंदासीं। जेके माण्हू तोखे मूंसां मिलण नथा ॾियनि उहे माण्हू मूंखे हितां कीअं छॾींदा? हाणे तूं घणो सोच न, इहो कमु असांजो आहे। बसि इहो ॿुधाए त तुंहिंजो वक़्तु कीअं थो गुज़रे? अम्मा ज़िंदा लाश लॻी घर में वेठी आहियां, इन खां वधीक कहिड़ो वक़्तु गुज़रंदो? चरी मां त तोखे दिलासो ॾियण आई आहियां, तूं त मूंखे बि रुआरे छॾियो। हाँ हाँ आहे छा? छोरी ची हिन घर में आई आई पिट को शुरू कयो अथई। हिकड़े जो त सिर खई अने घणनि खे मारींदी आ। मां आई थई तो फजीलत सां वेही ॻाल्हाईंस, ना त धिका ॾेई ॿाहिरि कढांसि, पोइ लागी तो वेही यासे घोड़ा पिटको कजांइ। अधी दुख आहे, दिल में समाजी न सघियो, अखियुनि में तरी आयो, इन करे माफ़ी। ठीक आ हाणे जल्दी छोरी सां मिली निकिरी वञ। वली दादा ई न ये टंगू भञी छॾींदई। बीठी आहे निमकण रुगो निमको अथन निबाल जो। अम्मा अम्मा कीअं बि करे इन दोज़ख मां मुंहिंजी जान छॾाए मुंहिंजी जान। अलाह ते रखो मां, अलाह ते रखो, उहो ई भलाई कंदो। चङो अम्मा, मां हाणे हलां थी। हे फाता जी जवानी ते यो पोरो सावण तांगे हथ न तो अचे। मोला तो जाने दा बाहर त हथ कोन तो अचे, बाकी घर में घिरऊं था तो तू रोके तो? बाहर छो न तो तांगे हथ अचे? अदा घर खां ॿाहिरि निकिरे ई कोन थो। हू वञी रेस वटि पहुतो आ ऐं तव्हां चओ था त घर खां ॿाहिरि ई कोन थो निकिरे। अदा रेस के केड़ी दाह ॾेई आयो आ? फैसले लाइ भॼंदो थो उते। इन खां पहिरियां जो मुंहिंजे मथां ज़ोर रखराए ऐं मां फैसले लाइ हा करे विया, तव्हां सावण जूं टंगूं बाहूं भञी घर भेड़ो कयोसि। रेस मां वञा? काॾे वेंदेड़े? रेस घर थोरो कमु आहे। पहिरियां माल जो ॾोब करा, पोइ भली वञजांइ। हलाणे हल। पीरे सां गॾु हिन खे बि लेटाए छॾियां, जान ई छुटी पिया। कन्न खोले ॿुधी छॾियो। जेकॾहिं सुभाणे सावण तव्हांजे अखियुनि में धूड़ विझी ऐं ॻोठ खां ॿाहिरि निकिरी वियो न त पोइ तव्हां ॿिन्ही जो ख़ैरु नाहे। जेकॾहिं इहो पोढ़ो सावण सुभाणे घर खां ॿाहिरि निकितो न त उहो मोल हूंदई मोल। अदा अदा बेचार छा थियो? हू सावण पियो अचे। अचन ॾीस। हथियार बि हथ में अथसि। पोइ छा कयूं? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वफारगान तव्हांखे एतबार ॾियण जे लाइ तव्हांजे तॾे ते हली अचां, पर तव्हांखे त ख़बर आहे त असांजे पोयां
वलीदाद वारनि जूं बंदूकूं सिधियूं आहिनि, वक़्तु ई न मिलियो। सावण खान, असां मिसकीन माण्हू न ई पलांत करे सघूं था, न ई केस करे कोर्टनि जा चक्कर कटे सघूं था। असांजी दां रब खे आहे। उहो असां सां इंसाफ़ ज़रूर कंदो ऐं मुंहिंजे बचिड़े जे कातिल खे सज़ा ज़रूर ॾींदो। बेजार खान, ख़ुदा गवाह आहे त तव्हांजे खून में असांजो को बि हथु कोन्हे। पर यार, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़बान ते एतबार नथो अचे त मां भले साईं ते हथु रखी तव्हांखे एतबार ॾियण जे लाइ बि तयारु आहियां। न बेली, असां टिजूं था, भलो साईं कंहिंखे कोन ॾींदासीं। जेकॾहिं तव्हां न आहियो त पोइ असांजी तव्हां सां का बि कावड़ न आहे। जेको बि हूंदो उन खां कुदरत वारो पाण ई हिसाब किताब वठंदो। सावण खान, हाणे तूं हितां हलियो वञ। जेकॾहिं वलीदाद खान वारनि मां कंहिं बि तोखे ॾिठो, तव्हांखे त मारींदा, पर बख़्श असांखे बि कोन कंदा। ज़िंदगी मुंहिंजे मौला जे हथ में आहे गफ़ार खान, वलीदाद जे हथ में न। पर यार, असां टिजूं था। मां वञा थो बेजार खान, पर वरी बि तव्हांखे हथ ॿधी माफ़ी थो वठां त तव्हांजा असीं ॾोही न आहियूं। इन्हीअ करे असांजे तरफ़ां पंहिंजी दिलि में को बि रंज न रखिजो। अलाह वाहे। अदा, जेकॾहिं ही बि न आहिनि त पोइ केरु थी सघे थो? जेको बि हूंदो वीचार, उनखे जल्द वलीदाद खान ज़ाहिर करे वठंदो। नाज़ा जा मां हाणे ॾुख सुर नथी सही सघां जबल। तूं हाणे हुनखे हितां भॼाए वठी वञ। न भाॼाई न, असांखे हितां भॼाए वठी कॾहिं बि न हलणो। जेकॾहिं तो ईअं न कयो त उहो पंहिंजो पाण खे मारे छॾींदो। ओ समझाए नाज़ा खे भाॼाई त नाज़ा ईअं न करे। हू हाणे हिन क़ैद में ज़िंदगी नथी गुज़ारे सघे जबल। इन ई क़ैद मां नाज़ा खे आज़ाद कराइण मुंहिंजो कमु आहे भाॼाई। पर इन लाइ नाज़ा खे कुछ इंतजार करणो पवंदो। नाज़ा जो हिकु हिकु पल अज़ाब में तो गुज़रे जबल। हाणे नाज़ा में ॾुखनि सहण जी सहप कोन्हे। पोइ तूं वञी नाज़ा खे दिलासा ॾे भाॼाई। मां त घणो ई थी चाहियां त नाज़ा खे दिलासा ॾियां, पर इहा ॾाइण जन्नत मूंखे घर में पैर रखण ई नथी ॾे। अबो त वलीदाद खां इजाज़त वठी आयो हुयो। ओए बि माई तोखे अंदर नथी अचण ॾे। सभु पाण में मिलियल आहिनि जबल। जेकॾहिं मुंहिंजी नाज़ा खे कुझु थियो त मां बि ज़िंदा न रहंदसि जबल। नाज़ा खां सवाइ छा मां ज़िंदा रही सघंदुसि भाॼाई? बस भाॼाई, तूं वञी नाज़ा खे चओ त कुझु इंतज़ार करे। हुनजो जबल अञा ज़िंदा आहे। हुनखे उतां हर हाल में वठी हलणो आहे। ये जबल जो तोसां वाइदो आहे भाॼाई, वाइदो आहे। नसीबन ही कहड़ा रंग रचाया, वे छावधी व्या थ्या पंहिंजा परावा। अचे ही वठ मानी। हाणे जल्दी खाए, महिला तो हली कमरे में सुम। हाणे छॾी हो पिटण। तुंहिंजे हिन क्रोध जे करे हिकिड़े जो सिर त वियो न।
जॾहिं खां हिन घर में आई आहीं इहो पिट को शुरू कयो अथई। हाणे आऊं चवई थी माठ करे वे, अला अला कर ॿियनि जे सिर जो ख़ैर घुर। हाँ वठ वेखा मानी, वो हल जल्दी कमरे में, रोए थी निभाग जो रोए। अच्छे अदा घर में समूरा यही पैसा पिया आहिनि। भाॼाई बस गंज आहिनि। अदा अॻे हू ॾियण होश में न आहिनि, मथां तोखे बि घर में वेहण नथो अचे। भाॼाई जेकॾहिं भॼ डुक न कयमि ऐं घर में वेठो रहियुसि त पोइ अदा जोगी ऐं रुस्तम जी ज़िंदगी जेल में ई सड़ी वेंदी ऐं रब्बू झंग में ई रुलंदो रहंदो। इन लाइ भॼ डुक करे वलीदाद वारनि खे फ़ैसिले जे लाइ राज़ी कराइणो पवंदो। अदा रईस खे त चई आयो आई न। रईस खे चयो आहे, वरी बि वञी ज़ोर रखांसि थो ऐं पुछांसि थो त वलीदाद वारनि सां ॻाल्हायो अथसि या न। अदा इन में आसरो न समझ, हू पंहिंजे तरह जो रईस आहे। जेकॾहिं हुन कुझु न कयो न त पोइ ॿिए कंहिं चङे जो वञी दर खड़काईंदुसि। अॼु ॻाल्हाए थो ॾिसांसि, वधीक ला सड़ाई कंदो। माशाअल्लाह। अदा शहर जी तरफ कौन थो वञे? ई वधीरे जी ताक़त थो वञे। पोइ त अञा बहितर आहे। अच मूंसां। बस घणी थी। अच्छा अरे सावण थी सावण
खड़ चाचा सामने खड़ 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 तारा मथे मथे तारा छिक पुटे छिक छिक अरे वडा ठकत अरे अस्पताल पुजायो ओ चाचा सामने इनी इज्जत अजनी वजनी से आ अल्लाह करे को ताजी बेइज्जती बरकरार हो सच्चो मारो अरे खड़ के यार इहो त सुठो थियो जो वक्त सिर अस्पताल खणी वञी पहुचाए वस न त वेचारो हिते तड़पी तड़पी दम ॾे हा वली दादा खान ही किथां जी शराफत आ बस खबर बस असां तव्हांजी इज्जत था कयूं इन जो मक़सद इहो न आहे त तव्हां असांजी ॿिचीअ में पइजी वञो इज्जत ऐं तव्हां असांजी कई आहे जेको बि हीणो आहे उन जे मथां तव्हांजो भार सवायो आहे बस भाई बस घणो वात न त बंदूक हणंदे न हाणो मां तव्हां खां डिॼां कोन थी जेकॾहिं तव्हां ॿीहर सावण ई असांजे विच में आयो न त गोली हणंदे देर न कंदोसांव सावण वारनि जे तरफ़ां असां लठियूं बाठार कोन खया आहिनि जेकॾहिं कंहिं मिसकीन खे तड़पंदो ॾिसी अस्पताल पहुचायोसीं त छा थी पियो कहिड़े बि तरीक़े सां जेकॾहिं असांजे दुश्मन जी मदद कंदो त मां तव्हांखे बख़्श कोन कंदुसि मञूं था त तव्हां ॾाढा आहियो 2-3 दफ़ा त असांजी बेइज्जती करे चुका आहियो अञा बि तव्हांजी दिलि न आहे ठरी त पोइ कयो असांखे पूरो बीठा छो आहियो अदा है ये क्यों न सुधरेगा न अरे न हिन चक्कर इन्हनि खे सम्झाणी ॾियूं था पर जेकॾहिं ॿीहर अहिड़ी ग़लती कयूं त पोइ परे न आहिनि अचो अहिड़ी भागनि भरी तुंहिंजा भाग घर वेठे बि धमकियूं ॾेयूं था वञनि पिया अम्मा या लानत अथव इन जवानीअ ते पोढ़ो पीउ मां बीठा था हिते कुटजनि ऐं हे वरी वञी अंदरि लिकी पिया आहिनि सिर बचाव जे लाइ छो अम्मा छो तव्हांजे माउ पीउ खे घर वेठे अचे बेइज्जतो करे विया ऐं तव्हां वञी सिर बचाए अंदरि लिकी पियो अरे ॿुॾी कोन था मरो पिया हे वरी जेको आहे डॉक्टर हिन अहिड़ी हालत क्या सचो अम्मा जान त जहान न त कब्र जो मैदान अमरे इज्जत अचणी वञणी शइ थई रुगो बेइज्जती बरकरार हुजे सचो ही अहिड़ी भागनि भरी तुंहिंजा भाग हेड़नि पुटनि खां त निपटी चङी हस हिकिड़ो मुंहिंजे तरफ़ां बि चंबो हणेसि मरो नथा निपटा उतरा हुजो रबो तव्हां भले लख कोशिशूं कयो पर वलीदाद वारा तव्हां सां ओसी ताईं ठाव न कंदा जेसी ताईं हू पंहिंजो पलांद न कंदा जबल बाबा खे त हू पंहिंजी पर में मारे चुका आहिनि तुंहिंजे पीउ खे सिर्फ थोरी सज़ा ॾिनी अथनि तोखे ज़ाहिर करण लाइ जबल यकीन कर इहे खून असां कया ई न आहिनि यार असांखे तव्हां मथां एतबार आहे त तव्हां खून नाहिन कया तॾहिं असां तव्हां सां मुंहुं कोन था गुंजायूं पर वलीदाद वारनि खे केरु यकीन ॾियारे त तव्हां खून नाहिन कया उन्हनि खे पूरी पक आहे त खून
तव्हां ई कया आहे। बस यार, इन्ही ॻाल्हि जो त ॾुख आहे त असां उन्हनि जे मुड़सनि खे मारियो बि न आहे ऐं दरपदर बि असां ई लॻा था वतऊं। ॾुख करण मां कुझु बि कोन वरंदो। मसालो गिचीअ में पइजी वियो आहे, हाणे उनखे मुड़स थी मुंहुं ॾे। जबल, हू असां खां ॾाढा न आहिनि। जेकॾहिं तो वलीदाद खे लेटाए विधो त हुननि जी चेल चिॿी थी पवंदी ऐं पोइ अहिड़ो को बि कोन अथनि जेको भॼ डुक करे। सिर्फ़ हिकु वलीदाद। वलीदाद हाथी आहे ऐं हाथीअ खे मार मुंहिंजे वस में न आहे। प्रभु, तूं हिन वक़्तु परेशान आहीं। वांदकाई वक़्तु वेही सोचींदासीं। वलीदाद खे मारण को वॾो मसालो न आहे। इन्हे मोए सावण के अध मोए करण खां सुठो त मारे छॾियो सा। सावण जो अॻ में हिकिड़ो पेर कबर में आ। जेकॾहिं इहो मरी पवे हा न त खून जो इल्ज़ाम बची वञे हा ऐं असांजो पलांद बि पूरो न थिए हा। छा हाणे पुलिस कान ईंदी? सावण खे ॿिन लट जेकॾहिं पुलिस वलीदाद जे दर ते आई न त मां पंहिंजो नालो ई मटाए छॾींदुसि। भाजाई, उन सूबेदार जा खीसा अदाग में ही भरे छॾिया। इहा त मूंखे बि ख़बर आहे त वली वॾो सियाणो आहे, पर पुलिस के अॻ में ई पलण, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कान आई। जन्नत, सब पैसे जो कमाल थई, पैसे जो। पैसे जो त कमाल आहे, पर इहो छोरो त अञा तव्हांखे हथ कोन थो अचे। काॾे भॼंदो? नेठ मुंहिंजे रुख त ज़रूर चढ़ंदो न। ऐं जंहिं ॾींहुं मुंहिंजे साम्हूं आयो उन छोरे जी ज़िंदगीअ जो उहो आख़िरी ॾींहुं हूंदो। जन्नत, मुंहिंजी दिलि खे सुकून उन ॾींहुं मिलंदो जंहिं ॾींहुं अदा पीरल जे कातिल खे कब्र जे हवाले कंदुसि। भाई, हेॾे होॾे छा पई ॾिसी? ॾिसां थी त घर में कोई आहे त न। छो? तोसां हिकु दिलि जी ॻाल्हि करणी आहे। वीचारा किथे असांजे मखण खे जबल त नाहे मारियो? छा? जबल? ये तू कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी? जबल भला असांजे मखण खे छो मारींदो? हुन सां जबल जी कहिड़ी दुश्मनी? थोरो सोच वीचारा। जबल नाज़ा खां सवा अधूरो आहे। हू नाज़ा जे करे कुझु बि करे सघे थो। नाज़ा लाइ जबल सभु कुझु करे सघे थो, पर खून न कंदो। हू हिकु खून त छा, पर नाज़ा जे लाइ 10 खून बि करे सघे थो। पर ही खून जबल न आहिनि कया। तू ये ॻाल्हियूं करे सभिनि खे आज़ार में न विझी। मुंहिंजो जवान पुटु मरिजी वियो आहे ऐं तूं चवीं थो त भाई
मखण जे मौत जो दुख मूंखे बि आहे, पर इहो कमु सावण जे छोरनि जो अथई। जेकॾहिं सावण वारा पलांद कनि हा त हो पीरल खे छो वलीदाद खे मारे ना न? उन्हनि जे जेको बि रुख चढ़ियो न बिजार, मुंहिंजी दिलि नथी मञे। मुंहिंजो सॼो शक जबल जे मथां आहे। पक त न आहे न, पोइ इहा ॻाल्हि सां कीअं छेड़ियऊं? मां तोखे इहो ई थी चवां त अॼु खां पोइ तूं जबल ते नज़र रख, पाणे अछा कार ज़ाहिर थी पवंदा। ठीकु आहे, तूं चई थी त मां जबल ते नज़र रखंदुमि। भाई खून ऐं खतूरी कॾहिं लिकंदा न आहिनि, पाणे ई ज़ाहिर थी पवंदा। काॾे गुम थी वियो आहे? रैस इते ई हुयुसि। अड़े तोखे केतिरा दफ़ा चयो अथमि त माल जे अचण वक़्तु गुम न थींदो कर। रैस माल त न हींअर आयो आहे। हाणे जल्दी कर, बंदरूं साफ़ करे माल जो गाह विझी छॾ। अदा सावण वरी घर अची वियो आहे, मौला थो ॼाणे। हींअर घुमण फिरण जहिड़ो न आहे। जीअं ई सही थियो न त वरी साॻो अशर कंदासूंसि। अदा हाणे तबियत कीअं आहे? ठीकु त आहे न? अदी छा ॿुधाए, राकासन सुली संत संत भञी छॾियो आहे। समूरा अज़ुआ था ॾुखनि। तोखे अस्पताल छा पहुचायोसे? घर वेठे धमकियूं ॾियण आया त इन्हनि खां पासीरा रहो। अदा हुननि जी कावड़ मिड़ई मिसकीननि मथां हूंदी आहे। अदा जेकॾहिं तव्हां न पुछण अचो आहे त तव्हां ते मयार ई न आहे, पर जेकॾहिं न हुननि खे ख़बर पई त मारे विझनि हा न, भलो मारे विझनि। असां यार दरवेश माण्हू आहियूं, सभ जा दुआगू। पाड़े में को लाचार हुजे उन खां हाल बि न पुछूं, पोइ त यार ॿुधण जो मुक़ाम थियो। ओ अदा सॼी ज़िंदगीअ खां ॿुधंदा आया आहियूं, ॾिसंदा आया आहियूं। असां ग़रीबनि मिसकीननि फ़क़ीरनि जो कमु आहे दर दर वञण। अदी अलाए कॾहिं हिननि ज़ालमनि मां जान छुटंदी। अड़ी अदी रब जे अॻियां देर आहे, अंधेरो नाहे। जॾहिं न रब जी देग तती त पोइ इन्हनि जो हशर ॾिसजांइ इन्हनि जो हशर त छा थो थियनि पियो। अलाह कंदो ईअं ई थींदो। ॿुधायां न न, इहा गद्दारी थींदी। गद्दारी था जी, मुंहिंजो मक़सदु आहे हिननि खे तबाह करणु। जेकॾहिं मरनि था तॾहिं बि मुंहिंजो मक़सदु पूरो थींदो। जेकॾहिं हुन धुर मां मरंदा तॾहिं बि हिननि जो घर वीरान थींदो। छोरा छा थो सोची? वैसे मां रबूअ खे ॾिसी आयो आहियां त हू कहिड़ी जाइ ते थो रहे, उन जाइ जी मूंखे ख़बर आहे। जल्दी ॿुधाए त उहो कमीनो किथे थो रहे? ॻोठ जे ॿाहिरों रहे सर। इहा ख़बर त पक्की आहे न? रहे सर,
ख़बर त पक्की आहे, पर जेकॾहिं निकिरी वियो हूंदो त इहा अलॻि ॻाल्हि। मुला दादा हथियार खणो, अॼु रबुअ जी कबर उते जो उते खोटींदासीं। अचो। समझा थो त जबल असां सां कूड़ ॻाल्हायो। जबल कूड़ न ॻाल्हाईंदो, पर थी सघे थो रब्बू असांखे ॾिसी भॼी वियो हुजे। मौला थो ॼाणे अदा, हिक न हिक ॾींहुं हिनखे असां ख़तम कंदासीं। असां हटो। अधी मानी खणी आई पंहिंजी न्याणीअ जे लाइ। मानी खणी आई थी, सब समझा थी तोखे पंहिंजी धीउ जी सिक कान्हे। हाँ, तू माण्हुनि खे ॾेखारण चाहीं थी त असीं वॾा ज़ालिम आहियूं। हाँ, तुंहिंजी धीउ खे असां गिरह भोर बि नथा ॾेई सघूं। हाँ, इहो ई थी ॾेखारण चाहीं न। खुदा तो जाने अदी, मुझी नियत में यह गाल ना है। तुझे ज़हन में यह गाल हुजे ना हुजे, पर तोखे वाट ईंदे केतिरनि माण्हुनि ॾिठो हूंदो, सभिनी इहो सोचियो हूंदो ऐं वेचारनि सां वॾो ना हक़ आहे। इन्हनि खे मानी बि नथी मिले, वॾा ज़ालिम आहिनि। खण पंहिंजी इहा मानी। आऊं चवीं थी तूं बि हितां निकर। ये दोडा पोटारे मुखे छाती ॾिसी ऐं चवे थी निकर निकर हितां, न त धूड़ न ॾिठे। चाची चाची अम्मा अम्मा चाची ओए इन छोरी जा कम ते ॾिस, इते दिमागी ॿाहिरि निकिरी आई आहे ऐं छोरी छॾ हिनखे। तूं हल हेॾां। मां पंहिंजे मां जी या रोज़ रोज़ तज़लील बर्दाश्त नथी करे सघां। मां चवां थी छोरी छॾ मां खे, माण्हू न ॾिसी वठ नहीं। तूं हल अंदर, हल अंदर। अॼु मां तोखे ज़िंदा कोन छॾींदसि, कोन छॾींदसि मां तोखे ज़िंदा। भले तूं मूंखे मारे छॾ मूंखे। छा कंदीअ तूं मूंखे, छा कंदीअ? करे छा थी तूं मूंखे? हाँ हाँ ना मां ना छॾे ना मां छॾे। छॾ मां, तूं मूंखे छॾ। अॼु मां हिनखे ज़िंदा कोन छॾींदसि। आई आ चवती न मुंह भेण के रोक से करे छा थी धी थी पई छा? ना मां ना। जीण हराम करे छॾियो आहे। अॼु तूं ॿाहिरि निकर। छा कंदी तूं मूंखे? मां तोखां सभु हिसाब रखंदमि। निकर न ॿाहिरि, अंदर बि छा थी ॻाल्हाए? अंदर वली अचे त सही ॾिस तुंहिंजी टंगी थी भॼी आहियां। जॾहिं वली अचे न, फिलहाल त तूं ॿाहिरि निकर। हा विझा थी तो ॻाल्हि। अंदर बि थी ॻाल्हाए, नथी विझे त निकर ॿाहिरि।
मौला दादा वन वञी नाज़ा खे कमरे मां ॿाहिरि वठी अच। अदा हू इद्दत में आहे, ॿाहिरि कीअं ईंदी? का ज़रूरत न आहे अहिड़े फुज़ूल में इद्दत में वेहण जी। वञ मौला दादा, वारनि खां कीले कढी अचीस। ठीक है अदा मां वठी थी अचांसि। न, तुझे वञण जी ज़रूरत न आहे। वञ मौला दादा, वञ। कंहिंखे बि चवण जी का बि ज़रूरत न आहे। मां पाण तुझे साम्हूं आई आहियां। बंदूक हणंदे न त हणी कढ। मां पाण हिन अज़ाब वारी ज़िंदगी मां बेज़ार थी चुकी आहियां। तू हिन घर जी ज़िंदगी मां बेज़ार आई न, पर मां तोखे मारींदुसि कोन। तुंहिंजो होशियार मौत खां वधीक बदतर कंदुसि, बदतर। अदा अदा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। छा आहे ॿुधाए? अदा इन में नाज़ा जो को बि ॾोह न आहे, बाक़ी मुंहिंजो ॾोह आहे। लठ खणी सॼे घर में जोड़ायो अथसि। नाज़ा इद्दत छॾे ॿाहिरि आई, अञा बि जन्नत जो ॾोह आहे। मुंहिंजो ॾोह आहे, मुंहिंजो ॾोह। त पोइ मूंखे मारे छो नथा छॾियो? मारियो मूंखे। कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं हिन घर में जन्नत सां वातायो ते जो हुनजे साम्हूं थी आई तो ज़ुबान कपे हमेशा लाइ ख़ामोश करे छॾींदोसि। इहा छोरी इहे सुधरण वारी न आहे। इहा सुधरंदी तॾहिं जॾहिं हुनजी पुठी जी तूं खले लाहींदे। तूं हाणे माठ करे वे। आईंदा अहिड़ी ग़लती कोन कंदी। जेकॾहिं का बि ग़लती कयई न त हिनखे सिधो करे तोखे मां ॾींदुसि, मां। सोटर तू? हाँ मां, पर तू हिते छो आयो है? मां त ईअं ई निकिरी आयुसि, निंड न पई अचे। पर तुंहिंजी खट खाली हुई, इन करे मां तोखे ॾिसण लाइ निकिरी आयुसि। मूंखे छॾ, तूं वञी आराम कर। मां माल जो ख्याल रखां थो।
लॻे थो ॿई ॼणियूं सलाह करे निकितियूं आहिनि। जेकॾहिं कुझु अथसि त बेइज़ती कंदियूं। इन खां अॻु जो ही ॿई ॼणियूं पंहिंजा होश विञाए विया आहिनि, पंहिंजा पेर ई डाहियां थी। नाज़ा भेनरूं त ॿाहिरनि जे लाइ दुआ कंदियूं आहिनि, पर मुंहिंजा ॿाहिर त अहिड़ा आहिनि जो हुननि जे लाइ कॾहिं बि मुंहिंजे दिलि मां दुआ न आहे निकिती। तूं ई ॿुधाए त अहिड़नि ॿाहिरनि जे मरण ते मूंखे ॾुख थींदो? राणी, तुंहिंजो त पोइ बि हुननि सां रत जो रिश्तो आहे, तो मथां अञा बि रिआयत कनि था। न नाज़ा न, इहा ॻाल्हि ई न कर। मुंहिंजा ॿाहिर कंहिंजे मथां रिआयत करण वारा न आहिनि। मूंखे पंहिंजो ॾुख न आहे राणी, ॾुख त इहो आहे त अम्मा जी इज़त कोन था कनि। बाक़ी हयाती हिन घर में कीअं गुज़रंदी? नाज़ा, मुंहिंजी सलाह वठी न त हितां भॼी वञ। छा? हा मुंहिंजी भेण, जेकॾहिं मुंहिंजी सलाह वठी न त जबल सां भॼी वञ पंहिंजे देश। हिते तोखे सुख सां रहण कोन ॾींदा। राणी, छा मुंहिंजो तूं औंत पई वठे? न चरी, मां तुंहिंजी दुश्मन न आहियां। मां तोखे पंहिंजी साहेड़ी सम्झी सलाह थी ॾियां। तूं पंहिंजे माइटनि खे चओ त हू अॻ में हितां निकिरी वञनि, पोइ तूं जबल सां हितां निकिरी वञजांइ। कमु मुश्किल ज़रूरु आहे, पर हिन अज़ाब जहिड़ी ज़िंदगीअ खां त आसान आहे। इहो बि ॼाणा थी त मुंहिंजा ॿाहिर तव्हांजो ओसी ताईं बि पीछो कोन छॾींदा। राणी, उते तुंहिंजा ॿाहिर असांजो कुझु बि न बिगाड़े सघंदा। त पोइ छा थी सोचे नाज़ा? निकिरी वञ हितां, हिन सूरनि जहिड़ी ज़िंदगीअ खां। कुझु ॾींहं सब्र कयां थी, पोइ वक़्तु ॾिसी अम्मा ऐं अबा खे चवंदसि त इजाज़त घुरनि। जेकॾहिं मोकल मिली त ठीकु आहे, न त को न को बहानो करणो पवंदो। नाज़ा, मुंहिंजा ॿाहिर आहिनि, मां हुननि खे सुञाणियां थी। तोखे कंहिं बि बहाने सां इजाज़त कान मिलंदी। बसि इहा आख़िरी वाट थी नाज़ा, वधीक तूं पंहिंजी मर्ज़ीअ जी मालिकियाणी आहे।